हिकु उन गीत जे बारे में सच ॼाणण जी कोशिशि कंदासीं जेको गीत असां सिंधियुनि ते ठहियलु आहे। इहो मञियो वेंदो आहे ऐं ख़ासि करे असांजे भॻवान झूलेलाल ते हीउ गीत आहे ईअं चयो वेंदो आहे ऐं असां उन गाने ते झूमंदा आहियूं, नचंदा आहियूं, टपंदा आहियूं ऐं मौज माणींदा आहियूं। छो जो उहो गानो चयो वेंदो आहे त भॻवान झूलेलाल ते आहे, पर छा हीउ गानो सचमुच भॻवान झूलेलाल ते आहे? छा तव्हांखे इन जी ॼाण आहे? अगरि हा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, अगरि न त इन जे पोयां सच छा आहे इहो ॼाणणु असांखे ॾाढो ज़रूरी आहे। ऐं इन करे इन गीत खे अव्हांजे साम्हूं मां पेश नथो कयां, पर उन गीत जी सचाई अव्हांजे साम्हूं आणण जी कोशिशि ज़रूरु कंदुसि। ऐं हीउ गीत अव्हां सभिनी खे वणंदो आहे, मूंखे ॼाण आहे। ऐं हीउ गीत वाक़ई सूफ़ियानो गीत आहे, हिकु सुहिणो गीत आहे जंहिंखे ॾाढो सुहिणे तरीक़े सां ॻायो वियो आहे। ऐं इहो गीत न सिर्फ़ु सिंधी असांजे समाज जा माण्हू ॻाईंदा आहिनि, बल्कि ॿियनि समाजनि जा माण्हू पिणु हिनखे ॻाईंदा आहिनि ऐं उहो सिंधी समाज जो सिंधियुनि ते गीत आहे ईअं बि चयो वेंदो आहे। ऐं उहो गीत आहे लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूलेलालण, लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूलेलालण, सिंधड़ी दा सेवण दा सखी शाहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर। ही हिकु गीत आहे ऐं हिन गीत खे वठी असां सभई सिंधी पंहिंजनि प्रोग्रामनि में ॻाईंदा आहियूं। असांजा जेके गायक आहिनि उहे पिणु पंहिंजे पंहिंजे प्रोग्राम में हीउ गीत ॻाइणु ज़रूरु पसंदि कंदा आहिनि, छो जो हिकु हीउ गीत आला आहे। पर छा हीउ गीत असांजे भॻवान झूलेलाल ते आहे? त इहो ॿुधी तव्हांखे अचरज थींदो त हीउ गीत असांजे भॻवान झूलेलाल ते न आहे, जंहिंखे असां पंहिंजो इष्टदेव मञींदा आहियूं, जंहिंखे असां भॻवान झूलेलाल मञींदा आहियूं, वरुण देव चवंदा आहियूं। उन वरुण देव ते भॻवान झूलेलाल ते हीउ गीत बिल्कुलु न आहे। ऐं इन करे असांजे समाज जी हिकु वॾी संस्था भारतीय सिंधु सभा इन गीत जो विरोध कंदी आहे त हिन गीत खे सिंधी प्रोग्रामनि में न ॻायो वञे। सिंधी जेके असां हिंदू आहियूं, भारत में रहंदड़ आहियूं, उहे हिन गीत ते नचनि टपनि न, ऐं हिन गीत खे सिंधी समाज जो, सिंधी हिंदुनि जो गीत न मञियो वञे। ऐं न ई इहो गीत भॻवान झूलेलाल ते आहे। छो जो हिन जे पोयां अगरि तव्हां ॾिसंदा त हिन गीत में जंहिंजो नालो खंयो वियो आहे उहो नालो आहे सखी शाहबाज कलंदर। ही सखी शाहबाज कलंदर केरु आहे? इन जो सच अगरि तव्हां ॾिसंदा त तव्हांखे पाण ख़बर पवंदी त हीउ जेको गीत आहे भॻवान झूलेलाल ते न आहे, त उहो कंहिं ते आहे? सखी शाहबाज कलंदर ते आहे। त केरु आहे हीउ सखी शाहबाज कलंदर? हिन जी ॼाण अगरि असां वठंदासीं त तव्हांखे ॾिसण में ईंदो त सखी शाहबाज कलंदर जेको आहे उहो लाल शाहबाज कलंदर नाले सां हुनखे सुञाणियो वेंदो आहे। अगरि असां हिन जे बारे में ॼाण वठूं त इहो आहे जंहिंजो नालो असुल में आहे उस्मान मारवंडी। उस्मान मारवंडी लाल शाहबाज कलंदर नाले सां हिनखे सुञाणियो वेंदो आहे ऐं हिन जो जनमु थियो आहे 1177 में ऐं हिननि चालाणो कयो 19 फरवरी 1274 में। लाल शाहबाज कलंदर जो जनमु मारवंड नाले शहर में, जेको बगदाद में आहे, अॼु जो इराक उनजो बगदाद शहर, उन शहर में मारवंड नाले जो हिकु गांव आहे ऐं हिकु परिवार आहे। उन परिवार में हिन जो जनमु थियो ऐं उहो परिवार हो सैयद परिवार। मारवंड नाले जो जेको ॻोठु हुयो उन ॻोठ में हिन जो जनमु थियो आहे। ऐं हिन जी अगरि ॻाल्हि कयूं त हू गजनवी ऐं गुरीद जे शासन काल में पंजाब पाकिस्तान में आयो ऐं उतां पोइ हू सहवान सिंध में आयो। सहवान मतिलबु सेवण में आयो ऐं सेवण में अची करे हू रहियो। ऐं अगरि असां पंहिंजे इष्टदेव जी ॻाल्हि कयूं, भॻवान झूलेलाल जी ॻाल्हि कयूं, त भॻवान झूलेलाल सिंधी हिंदुनि जो इष्टदेव आहे। ऐं चैत्र शुक्ल तारीख़ 2 सावंत 1007 जे ॾींहुं नसरपुर सिंध में हिननि अवतार वरितो ऐं राजा रतन राय ठाकुर जे घर
हिननि जो जनमु थियो आहे। तर भॻवानु झूलेलाल ही बिल्कुलु अलॻि आहिनि ऐं शाहबाज कलंदर ही बिल्कुलु अलॻि आहे। शाहबाज कलंदर जी ॿी ॻाल्हि ॿुधायां त शाहबाज खे लाल शाहबाज चवंदा हुया। छो चवंदा हुया? छो जो ही ॻाढ़नि कपिड़ा पाईंदो हुयो। हिन जी पोशाक ऐं हिन जी जेकी ड्रेस हुई उन ड्रेस जो रंग लाल हुयो, छो जो हिनखे लाल कलर ॾाढो पसंदि हुयो, लाल रंग ॾाढो पसंदि हुयो, इन करे हू लाल कपिड़ा पाईंदो हुयो। ऐं शाहबाज खे ख़ासि करे हिकु दिव्य आत्मा मञींदा हुया। ही हिकु सूफ़ी फ़क़ीर हुयो ऐं ही सूफ़ी फ़क़ीर हुअण जे करे हिनखे कलंदर ही नालो पियो। छो जो ही सूफ़ी फ़क़ीर हो त सॼो ॾींहुं ही घुमंदो रहंदो हुयो, हू हिकु जॻह ते न वेंदो हुयो, इन करे हिनखे कलंदर, मस्तु कलंदर चवंदा। जीअं अॼुकल्ह असां ॾिसूं था असांजे समाज में अहिड़ा कलंदर जेके सूफ़ियानी आहिनि उहे असांखे मिलंदा। लाल शाहबाज कलंदर खे झूलेलाल बि चवंदा हुया ऐं ही झूलेलाल जो जेको मतिलबु आहे ही अलॻि आहे। असांजो भॻवानु झूलेलाल जो मतिलबु अलॻि आहे ऐं हिनखे झूलेलाल छो चवंदा हुया? छो जो हिन जो झूलेलाल जो अर्थ जेको शाहबाज कलंदर खे झूलेलाल लॻियल आहे उन जो अर्थ आहे ॻाढ़ो घोट, लाल दुल्हा। हिंदीअ में चवंदा आहिनि लाल दुल्हा, हिन जो मतिलबु आहे झूलेलाल। लाल शाहबाज कलंदर खे इन नाले सां छो सॾु कंदा हुया? इन जूं चङियूं कहाणियूं आहिनि ऐं ख़ासि करे गार्डन इनसाइक्लोपीडिया जे मुताबिक़ अगरि असीं चऊं त लाल शाहबाज कलंदर खे झूलेलाल मतिलबु लाल दुल्हा करे सॾींदा हुया, छो जो हुन पंहिंजे दोस्त जे धीअ सां शादी करण जो वादो कयो हुयो, पर उन दोस्त जी मृत्यु थी वञण खां पोइ उन दोस्त जो पुट पंहिंजे भेण जी शादी हिन लाल शाहबाज कलंदर सां करण लाइ इनकार कयो ऐं उन इनकार जे करे ही ॾाढो दुखी थियो ऐं दुखी थियण जे करे ही लाल शाहबाज कलंदर जो नालो पियो झूलेलाल मतिलबु लाल दुल्हा पियो। ऐं शाहबाज कलंदर जी ॿी ॻाल्हि ॿुधाई त रूमानी जे समकालीन में उन्हनि मुसलमान दुनिया जेकी मुसलमाननि जी दुनिया आहे उन मुसलमाननि जी दुनिया में पूरी दुनिया में हुन भ्रमण कयो, यात्रा कई ऐं पोइ आख़िर हुन अची सिंध जे सेवण में सहवान में अची पंहिंजो जेको आस्थान आहे उन आस्थान उते ॼमायो ऐं हिकु पंहिंजी रूहानी शख़्सियत उतां जे माण्हुनि खे ॾेखारी। इन करे हिनखे हिकु सूफ़ी कलंदर चवंदा हुया ऐं उन पंहिंजे करतबनि सां, पंहिंजे लीलाउनि सां उन्हनि उतां जे माण्हुनि खे ॾाढो भायो, उतां जे माण्हुनि खे ॾाढो ख़ुशि कयो ऐं हिकु आध्यात्म ॾे उन्हनि खे वठी वियो। इन करे उनजी ॾाढी वॾी हिकु जेके चइबो दरगाह सेवण में अव्हांखे ॾिसणु ईंदी ऐं ईअं मञियो वेंदो आहे कि हू 1251 में सेवण में पहुतो हुयो ऐं सेवण में ई अची करे हुन पंहिंजो पूरो जेको चइबो आहे आस्थान उते वसायो ऐं उते हुन इस्लाम मदरसा बि शुरू कया, उते हुन पढ़ाई बि उते शुरू कई हुई। त अहिड़ी तरह ही जेको शाहबाज कलंदर आहे इन शाहबाज कलंदर ते ही पूरो जो पूरो गीत आहे, जेको गीत असीं चङी तरह ख़ुशीअ सां ॻाईंदा आहियूं कि लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूलेलालण। हिते ही गीत भॻवानु झूलेलाल जे लाइ न आहे। लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूलेलालण मतिलबु लाल मतिलबु केरु? लाल दुल्हो, शाहबाज, ऐं पत रखजांइ मुंहिंजी भला झूलेलालण, है न, लालण झूलेलालण, झूलेलालण केरु? शाहबाज कलंदर, तूं मुंहिंजी लाज रखजांइ। इन करे अव्हां सभिनी सिंधियुनि खे मां हीउ ॾियणु पियो चाहियां, छो जो मूंखे कुझु माण्हुनि तां इहो सुवालु आयो त असांजो भॻवानु झूलेलाल केरु आहे? शाहबाज कलंदर आहे छा? त शाहबाज कलंदर असांजो झूलेलाल भॻवानु आहे। असांजो झूलेलाल भॻवानु वरुण देव आहे ऐं इन करे इहो ॼाण ॾियणु ज़रूरी आहे त हीउ जेको गीत आहे लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूलेलालण, इहो असांजे भॻवानु झूलेलाल ते न त बल्कि लाल शाहबाज कलंदर ते ठहियलु आहे ऐं इहा अव्हां सभिनी खे ॼाण हुअणु ज़रूरी आहे, छो जो उन गीत में लिखियलु आहे सिंधड़ी दा सेवण दा। सिंध जो आहे, सेवण जो बि आहे, पर हीअ भॻवानु झूलेलाल न आहे, छो जो भॻवानु झूलेलाल जो जनमु नसरपुर में थियो हुयो, न कि सेवण में थियो हुयो। ऐं इन करे बि इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे, छो जो अॼुकल्ह इहो हिकु भ्रम बि फैलायो थो वञे, या ईअं चइजे कि जीअं मूंखे नंदुरबार मां हिकु डॉक्टर साहिबु सवालु कयो कि
असांजो भॻवानु झूलेलाल किथां जो आहे या असीं किथां जा आहियूं, सेविस्तान जा आहियूं छा? त तॾहिं मां उन्हनि खे जवाबु ॾिनो असां सेविस्तान जा न आहियूं, त हीउ जेको लाल शाहबाज कलंदर आहे हे सेविस्तान मां घुमंदे फिरंदे अची पंजाब खां पोइ अची सिंध में रहियो ऐं सिंध में अची हिन सेवण में पंहिंजो आस्थान ठातो। ऐं ही हिकु सूफ़ी संत फ़क़ीर हुअण जे करे हुन पंहिंजी हिते लीलाउनि सां उतां जे माण्हुनि खे ॾाढो पाण ॾे आकर्षित कयो ऐं उन ते ई गीत लिखियलु आहे, लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूलेलालण सिंधड़ी दा सेवण दा। त इन मां अव्हांखे ज़ाहिर थींदो। ऐं हिन जे गाने में अॻियां आहे, सखी शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर, अली दया पहला नंबर, अली दम दम दे अंदर। इन जो मतिलबु छा आहे त ही पूरो जो पूरो गीत शाहबाज कलंदर हिन सूफ़ी संत जे मथां ठहियलु आहे, सूफ़ी फ़क़ीर जे मथां ठहियलु आहे, इहो भॻवानु झूलेलाल जे मथां ठहियलु न आहे। इन करे अव्हां सभिनी सिंधियुनि खे ॾाढी वॾी वेनिती थी करणी पवे त तव्हां हिन गीत खे भॻवानु झूलेलाल जे गीत सां न जोड़ींदा। हीउ गीत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाल शाहबाज कलंदर जे मथां लिखियलु आहे ऐं हीउ लाल शाहबाज कलंदर भॻवानु झूलेलाल न आहे, असांजो इष्ट देव न आहे। हीउ हिकु सूफ़ी फ़क़ीर आहे जंहिंजो जनमु अव्हांखे मां हिन खां अॻु ई ॿुधायो, जंहिंजो जनमु कॾहिं थियो आहे 1177 ऐं हिन जी मृत्यु थी आहे 19 फरवरी 1274। ऐं भॻवानु झूलेलाल जो जनमु थियो आहे शुक्ल पक्ष चैत्र में 2 तारीख़ चेटीचंड ते 1007 में। ऐं हिननि जी मृत्यु न थी, हिननि पंहिंजी समाधि वरिती, उहा बि सिंधु नदीअ में। त मूंखे लॻे थो अव्हांखे हीअ ॼाण पसंदि आई हूंदी, वणी हूंदी। अगरि अव्हांखे हीअ ॼाण वणी आहे त हीअ वीडियो तव्हां लाइक कंदा, हिन खे शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। जय झूलेलाल।